चीफ सेक्रेटरी सिंध सैयद मुमताज़ अली शाह जी सदारत हेठि अहम इजलास थियो आहे। इजलास में रमज़ान मुबारक दौरान आम वापे वारनि शयुनि जी क़ीमतुनि खे कंट्रोल बाबति गौर कयो वियो। इजलास में कमिश्नर कराची खां अलावा पोल्ट्री, फ्लोर मिल्स, डेयरी फार्म एसोसिएशन जा मेंबर ऐं ॿिया अॻवान शरीक थिया। ब्रेकिंग न्यूज़ हवासा कराची में शेयर कई पिया। चीफ सेक्रेटरी सिंध सैयद मुमताज़ अली शाह जी सदारत हेठि अहम इजलास थियो आहे। इजलास में रमज़ान मुबारक दौरान आम वापे वारनि शयुनि जी क़ीमतुनि खे कंट्रोल बाबति गौर कयो वियो। इजलास में कमिश्नर कराची खां अलावा पोल्ट्री, फ्लोर मिल्स, डेयरी फार्म एसोसिएशन जा मेंबर ऐं ॿिया अॻवान शरीक थिया। कराची में अपडेट स्वागत कंदासीं धरती टीवी जे रिपोर्टर शबीर लाशारी खां। जी शबीर, आगाह कजो। जी बिल्कुल, रमज़ान शरीफ जी आमद के मौके ते सिंध सरकार पारां मुख़्तलिफ़ जेके रोज़मर्रा जे इस्तेमाल शयूं आहिनि उन्हनि जा अघ कंट्रोल करण लाइ जेको आहे अॼु हिकु अहम इजलास थियो आहे चीफ सेक्रेटरी जी सदारत में। हिन इजलास में समूरा जेके कमिश्नर आहिनि, उनखां अलावा पोल्ट्री एसोसिएशन जो सदर, फ्लोर मिल एसोसिएशन जो सदर ऐं डेयरी फार्म एसोसिएशन समेत मुख़्तलिफ़ जेके तंज़ीमूं आहिनि उन्हनि जे सदरनि या अॻवाननि उहिदेदारनि शिरकत कई आहे। इजलास दौरान जेको आहे गोश्त, दाल, चांवरनि, सब्ज़ी, खीर ऐं ॿियनि रोज़मर्रा जी शयुनि जे अघनि जो जेको आहे उहो जाइज़ो वरितो वियो। उन मौके ते चीफ सेक्रेटरी जो चवणो हो त सरकार तरफ़ां जेके अघ मुक़ररु कया विया आहिनि उन्हनि जी भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्तु जेको आहे कार्रवाई थींदी। चीफ सेक्रेटरी जो चवणो त क़ीमतुनि ते कंट्रोल जी जेका रिपोर्ट आहे उहो रोज़ानो चीफ सेक्रेटरी ऑफिस मोकिली वञे। उन मौके ते फ़ैसिलो कयो त रमज़ान शरीफ़ दौरान जिन भी दुकानदारनि जेको आहे वधीक अघ वरिता उन्हनि ख़िलाफ़ न रुगो कार्रवाई थींदी पर उन्हनि खे 6 महीना क़ैद, ॾंड ऐं उन्हनि जा दुकान सील करण जी जेके सज़ाऊं उहे ॾेई सघजनि थियूं। तंहिंजे करे रमज़ान शरीफ़ दौरान कंहिं क़िस्म जी जेका आहे महांगाई उहा बर्दाश्त न कई वेंदी। जी महिरबानी शबीर लाशारी तफ़सील जे लाइ।